कंदाकोट खां रिपोर्ट कर रहे हैं अब्दुल खालिक चाचड़। ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में ईद मिलादुन नबी जे प्रोग्राम मुनक़िद कए वियो। जलसे में पीर तरीक़त रहबर शरीयत हज़रत पीर साईं अब्दुल गफ़ूर उर्फ महबूब साईं मेहर शरीफ ऐं सदस्य हज़रत अल्लामा मौलाना साहिबजादा अब्दुल मजीद गफ़ारी कश्मीर ड्रखण बंगलो जे ख़ुसूसी शिरकत कई ऐं ख़िताब मशहूर नात ख़्वाननि नातूं चई वेठलनि जूं दिलियूं ठारे छॾियूं। सिंध ग्रीन न्यूज़ जे डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अब्दुल खालिक चाचड़ पारां ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में मीलाद जी महफ़िल मुनक़िद कई वई, जंहिंमें शिरकत कंदड़ पीर तरीक़त रहबर शरीयत हज़रत पीर अब्दुल गफ़ूर उर्फ महबूब साईं मेहर शरीफ शिरकत कई, जंहिं पंहिंजे ख़िताब में चयो त नबी पाक जे अचण सां दुनिया रोशन थी वई ऐं जहालत जा बुत मुंहं भरे किरी पिया। हुन चयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाड़ेसरियुनि जो वॾो ख़्यालु कंदो हो, पाण न्याणियुनि जी तालीम बाबति फरमायो ऐं रब साईं जी इबादत बाबति उम्मत खे दर्स ॾिनो। प्रोग्राम खे हज़रत अल्लामा मौलाना साहिबजादा साईं अब्दुल मजीद गफ़ारी साईं मोहम्मद इब्राहिम गफ़ारी ख़िताब कयो। मशहूर नात ख़्वान फ़कीर इलाही बख़्श चाचड़, फ़कीर अब्दुल सलीम चाचड़, फ़कीर गुलाम यासीन बलकाणी, फ़कीर आमिर अली चाचड़ ऐं ॿियनि नातूं चई वेठलनि जूं दिलियूं ठारे छॾियूं। प्रोग्राम में इलाइक़े जे मुअज़्ज़िज़ीन रहीम रईस हाकिम अली खान चाचड़, सिंध ग्रीन न्यूज़ जे डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अब्दुल खालिक चाचड़, अब्दुल मालिक चाचड़ ऐं अब्दुल गफ़ार चाचड़, जूनियर सब्ज़र चाचड़, नेक मोहम्मद चाचड़ ऐं हफ़ीज़ुल्लाह चाचड़, अब्बास अली चाचड़ समेत ॿियनि शिरकत कई ऐं आख़िर में लंगर पिणु तक़सीम कयो वियो।